ॾाढी सुठी हिकिड़ी दिलचस्प सूरत हाल आई। असां सभई अलिफ बे जी सूरत ख़ती पढ़ंदा रहिया आहियूं ऐं जंहिंखे अलिफ बे जी पटी यादि ॾियारियो असांखे इदरीस त हुनखे ईअं चइबो सॾिबो आहे त इहा जॾहिं अलिफ बे जी पटी असीं जॾहिं प्राइमरी में पढ़ंदा हुआसीं, अवां सभु माशाल्लाह पढ़ी आया आहियो, त उन में कुझु लफ़्ज़ आहिनि जेके तंग कंदा हुआ ऐं कुझु उन जी सूरत जेका आहे, जीअं इदरीस ॿुधायो त अखर जी हिकिड़ी सूरत साम्हूं अचे थी, त मूंखे सम्झ में न ईंदो त इहो जेको ये याकूत आहे इहो आहे केरु, रहे किथे थो, इहो आहे केरु याकूत, इहो सम्झ में न आयो। पर ॿ जेके हर्फ़ आहिनि, ॿ अखर जेके आहिनि, तव्हांखे मज़ो ईंदो जेकॾहिं जीअं आउं चवंदुसि तव्हां चवंदो हा ईअं ई आउं सही थो चवां। त ॿ अखर आहिनि जेके असांखे हिन पूरे 52 अखरनि जी सूरत ख़तीअ में पटीअ में बेहदि वणिया, जेके असां ॿारनि खे लुत्फ़ ॾींदा हुआ। हिकिड़ो हूंदो हो झे झिरकी, लॻंदो त वाक़ई इन पने ते जेका झे लिखियलु आहे उहा झिरकी वेठी आहे। ऐं ॿियो हूंदो तोए तो तो, जंहिंमां तोए जी जेका शिकिल आहे उहा असांखे लॻंदी त इहो जेको तोतो असांजे घरनि में असांजूं माऊं भेणियूं सॼो ॾींहुं हुनखे पढ़ाइनि थियूं मियां मिठू, त उहो तोतो असांखे हुन तोए मां ज़ाहिर थींदो। बहरहाल इहा हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि हुई। असीं पंहिंजे ॿिए मकाले ॾांहुं हलंदासीं। हीउ तमामु जामे मकालो इदरीस तव्हांजी ख़िदमत पेश कयो। ॿिए मकाले जे लाइ ऐं सिंधी अदबी संगत जे अॻूणे सेक्रेटरी जनरल जंहिंखे इहो तसलसल हासिलु आहे त मिर्ज़ा कलीज बेग, मुराद अली मिर्ज़ा, वलीराम खां पोइ हुन तख़लीक़ी ऐं तर्जुमे जी हैसियत में पंहिंजी ज़िंदगी वक़्फ़ करे छॾी आहे। असां मिड़ी थोरो रंग रोगन करे कुझु ठीकु ठाक थी विया आहियूं, न त आहियूं हज़रत आदम अलैहिस्सलाम जे ज़माने जा। ऐं असांखे ख़ुशी आहे त शेख अब्दुल मजीद सिंधीअ जेको पंहिंजे सिंधी हुजण जी रवायत पंहिंजे नाले में शामिलु कयो, जंहिंखे मदद अली सिंधीअ शामिलु कयो, हमीद सिंधीअ कयो, उनजी सुनत तौर ते असांजे यूसुफ सिंधी बि जॾहिं बि दोस्त था तोसां मिलण जा ॾींहं अचनि, लॻे थो ॼण त गुलनि जे टिड़ण जा ॾींहं अचनि। यूसुफ सिंधी। जी सिंध साईं कड़मल शाह लकारी साहब, मैडम नीलोफर, डॉक्टर अब्दुल गफूर, बादिस जतोई ऐं ॿिया सभु दोस्तों, इदरीस जतोई जो कीनोट स्पीच हुई ॾाढी मालूमाती हुई ऐं घणियूं ॻाल्हियूं इदरीस हुन में तक़रीबन करे वियो आहे जेके माण्हू जे ज़हन में वेठे वेठे उभरियूं पिए। ऐं अॼोको ॾींहुं इन हवाले सां अहम आहे त सिंधी अल्फ़ाबेट जी सालगिरह आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में त इहा तारीख़ जो पहिरियों ॾींहुं आहे जंहिंमें जेका इहा सालगिरह मल्हाई वई आहे। मूंखे यादि न आहे त अॻु में कॾहिं हीउ ॾींहुं ऑफिशियली तौर ते कंहिं इदारे तरफ़ां मल्हायो वियो हुजे या घणनि माण्हुनि खे त इहा शइ मालूम बि कोन हुई त 13 जुलाई जे ॾींहं जी अहमियत कहिड़ी आहे। हुन जुलाई जे महीने में 2 ॾींहं अहिड़ा आहिनि जंहिंजी पंहिंजी वॾी अहमियत आहे। हिकिड़ो अॼोको ॾींहुं जेको पाण मल्हायूं पिया, ॿियो कुझु ॾींहं अॻु में गुज़री वियो 7 जुलाई। 7 जुलाई 1972 में सिंधी ॿोली बिल थियो, असेंबली पेश कयो, असेंबली पास थियो ऐं अॻे उहो मल्हायो वेंदो हुयो ऐं हाणे उहो नथो मल्हायो वञे। उनजा पंहिंजा रीज़न हूंदा, सियासी मामला आहिनि ऐं उन बिल जे आधार ते जेको असेंबली 7 जुलाई 1972 ते पास कयो सिंध असेंबली, उन जे करे ॿोलीअ खे ऑफिशियली हिते जेका हैसियत ख़तमु कई वई हुई। मार्शल 58 जे लॻजण खां पोइ उहा वरी बहाल कई वई हुई ऐं ॿियो हिकिड़ो ॾुगो सियासी बहस में कोन था वञूं पाण। ऐं जेका अल्फ़ाबेट अॼोके ॾींहं ते लागू कई वई, हाणे उहो इहो हिकिड़ो वॾो ॾुगो बहस आहे। कुझु हिन जा उन ते कुझु इशारनि में इदरीस ॻाल्हायो वियो आहे ऐं 2-4 ॻाल्हियूं मुंहिंजे ज़हन में जेका मुख़्तसर तौर ते रखंदुसि त जेके सिंधी ॿोली जा 52 अखर आहिनि, इन्हनि 52 अखरनि में जीअं इदरीस चयो कुझु हम आवाज़ अखर आहिनि जेके, ऐं उन्हनि ते बि काफ़ी अरसे खां बहस हलंदड़ आहे त इहे हम आवाज़ जेके अखर आहिनि इहे ॿोलीअ में हुअणु घुरिजनि या न हुअणु घुरिजनि या इहे रिवाइज़ करणु घुरिजनि। ऐं कुझु ॿिया बि लफ़्ज़ आहिनि जेके मिसाल तौरु आहिनि, उन्हनि ते बहस आहे। मिसाल मखदूम तालबल मौला साहब दीवान तालबल मौला में सिंधी ॿोलीअ जा 58 अखर दीवान लिखियो आहे। ठीकु आहे, उहो सिंधी ॿोली जा 52 अखरनि ते पाण ॻाल्हाए मखदूम तालबल मौला, उन में उन 6 अखर वधाया पिया आहिनि ऐं उन ते उन शाइरी बि लिखी आहे, दीवान मखदूम साहिब जो छपियलु आहे, उन ते ॾुगो बहस बि कयो आहे। त उन पासे ध्यानु घुरिजे त छा सिंधी ॿोलीअ में कुझु अखर वधनि घुरिजनि
या कुझु अखर घटिजनि घुरिजनि। इहो माहिरनि जो कमु आहे, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो कमु आहे त इन पासे बि ध्यानु ॾियणु घुरिजे। ऐं ॿी ॻाल्हि त इदरीस ॻाल्हि करे वियो त जॾहिं अंग्रेज़नि अरबी रस्मुल ख़त हिते लागू कई, देवनागरी खे उन स्पेस ॾिनो पिया। हाणे इंडिया में ॿिनि लिपियुनि में सिंधी ॿोली लिखी वञे थी, अरबी में बि। हाणे अरबी में आस्ते आस्ते घटि बि वञे पई, देवनागरी वधीक लिखी वञे। असां वटि अरबी रस्मुल ख़त वधीक आहे। ऐं कुझु वक़्तु अॻु में सिंधी लैंग्वेज अथॉरिटी को किताबु छपिरायो हुयो, उन में मैडम जे दौर में छपियो हुयो। देवनागरी जेका आहे उनखे बि कंहिं न कंहिं नमूने सां असां थोरो सम्झण जी कोशिशि करियूं, छाकाणि हिंदुस्तानी जेके असांजा भाउर आहिनि, असां जेके आहियूं, हाणे असांजे विच में ॿोलीअ में ॿोली लिपि जेको डिफरेंट अचे थो, उनजे करे उहो डिफरेंट कीअं ख़तमु कजे उन ते बहस थियणु घुरिजे। मैडम उन ते सुठो मार्ग लिखियो आहे, किताब अथॉरिटी वारा छपिरायो, उन पासे बि ध्यानु ॾियो। ऐं ॿियो जेको बहस आहे त हाणे रस्मुल ख़त छा वाक़ई अरबी रस्मुल ख़त असांजी ज़रूरत आहे या रस्मुल ख़त जे हवाले सां को नओं बहस शुरू थियणु करणु खपे। मिसाल तौरु असां SMS करियूं था या असां ॻाल्हियूं करियूं था त उन रोमन रोमन में लिखूं था, जीअं इदरीस में ॻाल्हि ते लिखी वियो आहे। ऐं उन में कुझु ॻाल्हियुनि जो इशारा ॿिए या ॿियनि लफ़्ज़नि जा, जीअं डॉक्टर गफूर साहिब बि ॻाल्हि करे विया, उहे अञा उन में न पिया अचनि। उन सिलसिले में हलीम बरो हिकिड़ो किताबु लिखियो रोमन स्क्रिप्ट, उहो शायदि 85 या 88 में छपियो हुयो, ऐं उहो बि मौजूदु आहे, उनखे बि ॾिसणु घुरिजे। इहो बहस आहे त छा दुनिया सां गॾिजण लाइ हाणे असांखे पंहिंजी लिपि में तब्दीली आणणु घुरिजे या न। कुझु वक़्तु अॻु में ॾाढो बहस हलियो हुयो, जोए साहिब जो ऐं ॿियनि सभिनीनि जो राय हुयो त भई इन्हनि जी ज़रूरत कान्हे, छाकाणि जेकॾहिं असां पंहिंजी रस्मुल ख़त या लिपि बदिलाई त असांजो वॾो पुराणो जेको इल्मी अदबी ज़ख़ीरो आहे उहो असां खां धार थींदो। मिसाल जीअं उस्मानी सल्तनत जे ख़ात्मे खां पोइ जॾहिं कमाल अतातुर्क लिपि तब्दील कई त उन में इहो थियो त हू सॼे पंहिंजे माज़ीअ जे वरसे खां, माज़ीअ जे असासे खां जहिड़ो कटिजी विया। हाणे इहो इन करे इहा ॻाल्हि खणियां थो की मुंहिंजो मक़सदु को आउं कंहिं ॻाल्हि सां हर रोमन स्क्रिप्ट सां मुतफ़िक़ कोन आहियां, पर ॻाल्हि अॼुकल्ह जेको असांजो नई टही आहे, जेको नौजवान यंगस्टर आहे, उहो घणो रोमन स्क्रिप्ट ॾांहुं उनजो लाड़ो आहे। ऐं हो चवनि था त उर्दू में SMS कनि था, भई कहाँ हो KH, कहाँ हो H हो। उहो साॻियो जेकॾहिं उन ई रोमन स्क्रिप्ट में असां सिंधीअ में लिखूं था, चवंदा साईं इहा असांखे सम्झ में नथी अचे। भई जॾहिं उर्दू में तव्हांखे सम्झ में अचे थी त पोइ हिन में छो नथी सम्झ में अचे? इहा तव्हां हुननि जो हिकिड़ो इहो दलील बिल्कुलु गैर ज़रूरी आहे, इहो हिकिड़ो गैर ज़रूरी दलील। पर हाणे ॻाल्हि इहा इन पासे बि असांखे बहस करणु घुरिजे। अच्छा, ॿियो जेको अहम मामिलो आहे उहो हीअ त जीअं मयारी लहजो, विचुलो लहजो आहे, जीअं इदरीस ॻाल्हि करे, डॉक्टर साहिबु ॻाल्हि करे, हाणे अख़बारुनि में किताबनि में इन पासे न ध्यानु ॾींदो। हाणे उहो लहजो न पियो लिखियो वञे। अक्सर किताब पढ़ंदो तव्हां त जंहिं इलाइक़े जो राइटर आहे उन इलाइक़े जी ॿोली इस्तेमालु करे थो। इवन अख़बारुनि में बि हाणे ॿोली अचे थी, किथे आहीं, जाते काथे। मूं त ॿिनि वॾनि अख़बार हेडिंग लिखो त किथे आहीं, जाते काथे। एतिराज़ु कोन्हे हिन ते, पर छाकाणि जेको मयारी लहजो आहे इसूली तौर ते उहो लहजो इस्तेमालु करणु घुरिजे। ऐं इन में निजी स्कूल जेको ॿेड़ी हिकिड़ो अख़बार में ॿेड़ी ॿोड़ी आहे, कुझु अख़बारुनि जे घणनि अख़बार अचण सां असांखे इहे बेनिफिट्स थिया आहिनि त असांजी ॿोली बची आहे, पर वॾो नुक़सानु असांजो इहो आहे त असांजे ॿोली खे में जेको बिगाड़ आयो आहे तमामु घणो। मिसाल तंज़ लफ़्ज़ आहे, तोते सां लिखियो वञे थो। कल्ह हिकिड़े अख़बार मूं ॾिठो तारे सां लिखियो पियो, ठीकु आहे, तमामु वॾी अख़बार, नालो कोन था खणो, न त सुभाणे वरी मुंहिंजो नालो कोन ईंदो अख़बार में। सो इन क़िस्म जी शयुनि ते बि लाज़मी अथॉरिटी जो कमु आयो, अथॉरिटी में कोशिशि कयूं आहिनि ऐं उन ते इलाही सेमिनार्स बि कया आहिनि इन पासे। अच्छा, मूं सां ॻाल्हि निजी स्कूलनि में असां ख़ासि करे सरकारी स्कूलनि ते वरी झुल कंदा आहियूं। सरकारी स्कूलनि में हीअं बि कोन्हे, हीअं बि कोन्हे, पर एतबार करियो त मूं वॾा वॾा स्कूल ॾिठा आहिनि सिंधी जा निजी स्कूल, उन्हनि में रस्मुल ख़त जी जेका ॿेड़ी ॿोड़ी वञे थी, छाकाणि वीचारी उस्तादियाणियूं या जहिड़े उस्ताद 5000 7000 ते उते उस्ताद आहिनि,
उन्हनि खे लिखणु कोन थो अचे त सूरत सीन सां लिखी। मूं पाण ॾिठी आहे, मूं वटि अहिड़ा मौजूदु आहिनि, या अहिड़ा काफ़ी सारा मामला आहिनि। इन्हनि पासे खां लाज़मी असांखे ध्यानु घुरिजे। बहरहाल ऐं हिन क़िस्म जो ॾींहुं मल्हाइण ते सिंधी नमूने अथॉरिटी खे डॉक्टर गफूर साहिब खे मुबारक ॾींदुसि। ऐं सची ॻाल्हि आहे त हीअ सुठी ॻाल्हि आहे, हिकिड़ी ऐं सुठो अमल आहे। हिन सां असां में अहसासु ज़मीनदारी पैदा थींदी पंहिंजी ॿोलीअ जे हवाले सां। त असां पंहिंजी ॿोलीअ जे हवाले सां जेके उन में जेके ॿोली जा मसइला आहिनि, जेके ॿोलीअ जा मामला आहिनि, उन ते ॾाढी ज़मीनदारी सां असां बहस करियूं। ऐं हीअ जेको अॼु बहस हदीस जतोई साहिबु चयो या डॉक्टर साहिब ने ॿ टे ॻाल्हियूं कयूं या मूं जो ॿ टे ॻाल्हियूं कयूं, त इन्हनि ते इहो बहस अॻिते वधणु घुरिजे। तव्हांजी महिरबानी जी सब। बेहद महिरबानी मोहतरम साईं यूसुफ सिंधी साहिबु। असांजी नॉलेज में इज़ाफ़ो केतिरनि ई हवालनि सां थी रहियो आहे। असीं ख़ुदि जेके महज़ अख़बारुनि ऐं अफ़सानवी अदब या आतमकथाउनि खे घणो तवजो सां पढ़ंदा आहियूं। हीउ हिकिड़ो तमामु टेक्निकल इशू आहे जंहिं ते असीं ख़ुदि बि सिखूं पिया। असांजा इहे दोस्त बि तमामु घणो कुझु मालूमात उन्हनि खे मिले पई। शाह जो रिसालो पहिरियों दफ़ो लेथो ते जेको शाया थियो आहे जर्मन मां, उहो पहिरियों दफ़ो आहे जो असांजी सिंधी ॿोली जेका 1853 में ठही, उनजी सूरत ख़तीअ जो अमली नमूनो इहो आहे त शाह जो रिसालो आहे। उन सां गॾोगॾु अंग्रेज़नि जेको ॿियो अहम कमु कयो आहे त हुननि पंहिंजो बाइबल सिंधीअ में तर्जुमो करायो आहे। इन ॿिन्ही किताबनि खे असीं सम्झूं था त ट्रम्प साहिबु जेको बि बुनियादी तरह सां फादर आहे, ट्रम्प जेको आहे उन्हनि जो मिशनरी आहे असांजे क्रिश्चियंस जो, उन शाह जे रिसाले खे आंदो ऐं गॾोगॾु हुन ॿियो जेको अहम किताबु आहे उहो बाइबल आहे। पर असीं अॻिते था हलूं, इहा मालूमात आहे जेका अचे थी ज़हन में त शेयर कंदा था हलूं। असांजे सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जी सेक्रेटरी जेका मोहतरमा असांजी सभिनी जी तमामु लाइक़ु एतिराम पंहिंजी हैसियत में, पंहिंजे अदबी पोरीअ में, आवाज़ जी दुनिया में, लिखण जी दुनिया में, अफ़सानवी हवाले सां जिन शख़्सियतुनि तमामु तकिड़ो पंहिंजो पाण खे मञरायो आहे ऐं थोरे वक़्त जे अंदरि अलाए जे मल्टी डायमेंशनल सिंफ़ुनि जे हवाले सां पंहिंजो पाण खे इंट्रोड्यूस करायो। हाणे असां सभिनी जी ख़ुशनसीबियत असांजी तमामु लाइक़ु एतिराम कंटेम्प्रेरी, मूंखे तमामु देरि सां ख़बर पई त हुनजो नालो शबनम न आहे, हुनजो नालो कुझु ॿियो आहे। उहो नालो तमामु वॾो अहम आहे ऐं उहे नाला जेके हूंदा आहिनि उहे जिते वेंदा आहिनि उहे फ़तह जो झंडो ज़रूरु लहिराईंदा आहिनि। मुंहिंजो इशारो रज़िया सुल्ताना सां आहे। असांजी शबनम जो जेको नालो आहे, ऐं सभिनी जी इतलाह जे लाइ अर्ज़ु आहे जेके नवां दोस्त आहिनि त शबनम जो कलमी नालो शबनम गुल आहे ऐं हूअं हुनजो ऑफिशियल नालो जेको आहे उहो रज़िया सुल्ताना आहे। ऐं तव्हां सभिनी जा ॾाढो हुनखे एॾो शाय आहियां जो आउं शबनम खे मुबारक न ॾेई सघियो आहियां। साईं गफ़ूर साहिबु जॾहिं चेयरमैन थिया त उन वक़्तु मुहर्रम जो ॾोह हो, त आउं त पंहिंजे कुटण पिटण में मसरूफ़ हुअसि, कारनि में मसरूफ़ हुअसि। साईं खे ख़बर आहे हुन मयार बि ॾिनी त नसीर मूंखे सभिनी मुबारक ॾिनी। मुंहिंजो सर आउं सोग में आहियां, आउं सोगे ॾींहं में मुबारक कोन ॾींदो आहियां। शबनम खे आउं हिमत थो कयां तव्हांजे ॾाढो त हुनखे मुबारकबाद पेश कयां थो। मूंखे यकीन आहे त उहो हिकिड़ी माउ आहे, हिकिड़ी भेण आहे ऐं छाकाणि त असांजी ॿोलीअ खे बि माउ जो दर्जो आहे ऐं उन ॿोलीअ खे बि असीं वॾी भेण जी हैसियत में ॾिसूं था त शबनम खे बि उन ई इज़त जी निगाह सां ॾिसूं था। इंशाअल्लाह इदारो तरक़ी कंदो। ऐं सभिनी जी लाइ पंहिंजे ख़्यालनि जे इज़हार लाइ मोहतरमा शबनम गुल। स्टेज ते वेठल मुंहिंजा मानवारा चेयरमैन साहब गफ़ूर मेमण ऐं उस्ताद मोहतरम कलंदर शाह लकियारी ऐं मुंहिंजी मानवारी भेण, उन जहिड़े नमूने एंडोमेंट ट्रस्ट जी तर्जुमानी करण लाइ हू हिते मौजूदु आहे। ऐं हीउ जेको प्रोग्राम इन जो सिटराव जोड़ियो वियो आहे एंडोमेंट ट्रस्ट जे ताउन सां। ऐं अॼु जो जेको ॾिहाड़ो आहे उनखे असां खणी चऊं जीअं कि गफ़ूर साहिबु चयो त अॼु सिंधी ॿोलीअ जो क़ौमी ॾींहुं आहे, त यकीनी तौर ते इहा हिकु हक़ीक़त आहे त अॼु जहिड़े नमूने अंग्रेज़नि जे दौर में कोशिशि वरिती वई सर बार्टल फ्रेयर 13 जुलाई 1853 ते जहिड़े नमूने सिंधी अल्फ़ाबेट खे जोड़ियो ऐं यकीनी तौर ते उहो सिलसिलो शुरू थी वियो। मां हिकु ॻाल्हि ज़रूरु सोचींदी आहियां ॿोली जे हवाले सां त जेके लफ़्ज़ असां ॻाल्हायूं था या जेके लफ़्ज़ असां लिखूं था, इहे लफ़्ज़ जेके आहिनि
इहे वाइब्रेशन, इन्हनि में वाइब्रेशन आहे, इन्हनि में इर्ताश आहे ऐं इन्हनि में वॾी कुवत आहे। जेकॾहिं असां लफ़्ज़ बाहि चवंदासीं त असांखे बाहि जी ॼर महसूसु थींदी ऐं साॻे तौर ते जॾहिं असां लफ़्ज़ बर्फ़ ॻाल्हाईंदासीं त बर्फ़ जी थधाण महसूसु थींदी। त बिल्कुलु अहिड़े तरीक़े सां इहे जेके लफ़्ज़ असांजे ज़हन में तमसीलूं जोड़नि था, जेका लफ़्ज़ असां ॻाल्हायूं था ॿिए पासे वरी असांजे ज़हन में हिकु तस्वीर कशी थींदी रहे थी। ॿोलीअ जो वॾी ख़ूबी इहा आहे त जॾहिं असां ॻाल्हायूं ऐं उहे जेके लफ़्ज़ आहिनि ज़हन में तस्वीरूं ख़ूबसूरती सां जोड़नि त उन ॿोलीअ जी वॾी कामयाबी आहे। ऐं सिंधी ॿोलीअ में इहा वॾी गुंजाइश मौजूदु आहे जंहिंमें हिकु वॾी गहरी तसवुराती ताक़त असांखे महसूसु थिए थी ऐं जंहिंजो रूहे रवां शाब्द लतीफ़ भिटाई आहे। मां अक्सर इहा ॻाल्हि सोचींदी आहियां त कल्होड़ा दौर में जॾहिं असांजा समूरा शाइर फ़ारसी ऐं अरबीअ जे ज़ेरे असर हुया त पोइ शाब्द लतीफ़ भिटाईअ सिर्फ़ु सिंधीअ में छो शाइरी कई। उन जो सबबु इहो आहे त खेसि ॿोलीअ जी वहदत जेका आहे ॿोलीअ जी वहदत जी सघ हासिलु हुई। जेकॾहिं सचल खे था ॾिसूं त सचल जो कलाम मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में विरहायल रहियो, पर शाब्द लतीफ़ भिटाईअ जो कलाम सिर्फ़ु हिकिड़ी ॿोलीअ में ऐं हुनखे उन ॿोलीअ जी सघ ऐं वहदत हासिलु रही। ऐं साॻे तौर ते जॾहिं असां शाब्द लतीफ़ भिटाईअ जा शेर पढ़ूं था त उहे तमसीलूं, उहे जेके इस्तार आहिनि, उहा उन्हनि जी बहितरीनु तस्वीर कशी असांजे ज़हन में थियणु लॻे थी। ॿोलीअ जो ॿियो बुनियादी मक़सदु इहो आहे त उहा ज़हनी जेका अवसर आहे उहा बहितरीनु तरीक़े सां करे। असांजी सिंधी ज़बान में हिकु वॾी गुंजाइश आहे। सिंधी ज़बान जीअं त असां जेकॾहिं ॾिसूं त राब्ते जी ज़बान आहे, या हिकु समाजी राब्ते जी ज़बान आहे, समाजी तालुक़ जी ज़बान आहे। ऐं सिंधी ॿोलीअ खे जॾहिं असां ॻाल्हायूं था त हीअ समूरा जेके असांजा अल्फ़ाबेट आहिनि, अलिफ बे ते, इन्हनि जी जोड़जक अहिड़े सुहिणे नमूने ठहियलु आहे जो उन में असांजो वात ऐं असांजो जेको मुंहुं आहे उन जे जॾहिं उचारियूं था त असांखे उन उचार जे वसीले उहा जेका रूहानी सघ उन उचार में एॾी गहराई सां महसूसु थिए थी त उन्हनि तस्वीर उन्हनि लफ़्ज़नि जो असरु थियणु शुरू थी वञे थो। अल्फ़ाबेट त जुड़ी वई ऐं उन खां 1900 असां जेकॾहिं 1853 जी ॻाल्हि कयूं त अॼु ॾींहं ताईं त वॾी तरक़ी थी आहे ॿोलीअ में, पर हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त ॿोलीअ में जेका ख़ासि तौर ते शहरी ॿोलीअ में वरी वॾो बिगाड़ बि महसूसु थो थिए। ॿोलीअ खे जेसि ताईं ख़ालिस तरीक़े सां न ॻाल्हायो वञे त इंसान जी ज़हनी अवसर में बि वॾी कमी रहिजी वञे थी। माउ जेका आहे सा ॿोलीअ खे जीआरे थी ऐं ॿार बि माउ खां जेका ॿोली ॿुधे थो उन ॿोलीअ खे उन सही तरीक़े सां ॻाल्हाए थो जॾहिं उहो माउ खां सही ॿोली ॿुधे थो। हिकु लिहाज़ खां खणी चऊं त जेका असांजी औरत आहे उहा इन ॿोलीअ जे विरसे खे पंहिंजे नसलुनि में मुंतक़िल करे थी। माउ जेकॾहिं सही तरीक़े सां ॻाल्हाए थी त ॿार बि सही तरीक़े सां ॻाल्हाए थो। इन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असांजी जेका माउ आहे उहा पंहिंजे ॿार खे उहा ॿोली मुंतक़िल करे जेका ॿोली दुरुस्त आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त ॿोलीअ जो जेसि ताईं तालुक़ु आहे, जीअं मां हमेशह चवंदी आहियां त दुनिया जा केतिरा मुल्क अहिड़ा आहिनि जिन में तव्हां जॾहिं वेंदव आला तालीम हासिलु करणु त हुननि जा पंहिंजा किताब, पंहिंजी कोर्स जा किताब पंहिंजी ॿोली में आहिनि। हुननि वॾी महिनत कई आहे। ॿोलीअ खे ॼाणण जे लाइ वॾी महिनत जी ज़रूरत आहे, वॾी जाखोड़ करणी थी पवे। इहा सिर्फ़ु अदारनि जी ज़िमेदारी न आहे, इहा इनफ़रादी तौर ते ॿोलीअ जे वारिस हर उन माण्हूअ जी ज़िमेदारी आहे जेको उहा ॿोली ॻाल्हाए थो त उन में बहितरी आणींदो रहे ऐं उनखे सही नमूने ॻाल्हाए। अंग्रेज़ी ज़बान जी जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त अंग्रेज़ी ज़बान जी जेका जोड़जक ऐं जेका ख़ूबसूरती आहे उहा उन जे सही फॉर्मेट में आहे। जेकॾहिं उते पंक्चुएशन आहे त पंक्चुएशन अंग्रेज़ी ॿोलीअ जे लाइ साह खणण जे अमल जे बराबरि आहे। जेकॾहिं बीहक जी निशानी ग़लति थी
त जुमिले जो मफ़हूम ऐं माना बि तब्दील थी वेंदी। साॻी रीति जॾहिं सिंधीअ में बिहक जी निशानियूं अचनि थियूं त असां उन जी अहमियत खां वाक़िफ़ न आहियूं। जीअं गुफ़्तगू जॾहिं असां कयूं था त तव्हां इहा ॻाल्हि महसूसु कई हूंदी त कंहिं लफ़्ज़ ते असां ज़ोर भरियूं था, कंहिं लफ़्ज़ खे असां थोरो छिके ॻाल्हायूं था, किथे बीहूं था ऐं किथे लफ़्ज़ वरी असांजो हेठि वञे थो। इहो छाजे करे थो थिए जो असांजा जेके लफ़्ज़ आहिनि उन्हनि जी जेका तासीर आहे उन ई तासीर मुताबिक़ असां गुफ़्तगू कयूं था ऐं जॾहिं उन्हनि लाहनि चाढ़नि खे बहितर तरीक़े सां बयानु कयूं था त ॿुधंदड़ जे ज़हननि ते बि असांजो जेको पैगाम सही तरीक़े सां पहुचे थो। ॻाल्हि हली रोमन सिंधी जी, वाक़ई इहा ॻाल्हि मां महसूसु कई आहे। जॾहिं मां हिते आयसि ऐं मूं रोमन सिंधीअ में जेको बि कमु थियलु आहे, ग़ुलाम अली अलाना साहिब जो वॾो कमु थियलु आहे, अदीफ़ हमीदा हुसैन बि इन सिलसिले में काफ़ी कमु कयो, उहे समूरा मज़मून कढियासीं ऐं कोशिशि कयूं पिया त रोमन स्क्रिप्ट जी जेका सुठी ऐं सभिनी जे लाइ क़ाबिल क़बूल जेका सूरत आहे उहा साम्हूं अचे त जीअं असांजा नौजवान ख़ासि तौर ते उर्दू रोमन न लिखनि। सिंधी रोमन लिखणु तमामु आसानु आहे, उनखे असां लिखी सघूं था, पर जॾहिं हिकिड़ो बाक़ाइदा फॉर्मेट जुड़ी तव्हांजे साम्हूं ईंदो त पोइ शायदि तव्हांखे उहा ॾुखियाई न थींदी। ॿी ॻाल्हि इहा मूं महसूसु कई, IT डिपार्टमेंट वारनि खे मूं इहा ॻाल्हि चई त मां चाहियां थी त जेको असां अहिड़ो को सॉफ्टवेयर तयारु कयूं ॿोलीअ जो, जंहिंमें ट्रांसलेशन जो बि सॉफ्टवेयर हुजे ऐं जंहिंमें ॿोलीअ जो बि हुजे, त ख़ुदि मुख़्तियार अहिड़ो निज़ाम उन में फिट हुजे जो जॾहिं उन में बिहक जूं निशानियूं ग़लति हुजनि त उहा असांखे कंप्यूटर ॿुधाए ऐं जुमिलनि जी जोड़ ग़लति हुजे त असांखे कंप्यूटर आगाह करे। इन जो तालुक़ु लैंग्वेज इंजीनियरिंग सां आहे। त हुननि मूंखे चयो त जॾहिं असां इहो कमु कंदासीं त इन में तमामु घणा साल लॻंदा ऐं असां वटि इहो कमु अॻे बि थियो हो, त पोइ छो न असां बहस मुबाहिसे खां पोइ नतीजे ते पहुतासीं त असां माइक्रोसॉफ्ट वारनि खे लिखंदासीं MS वर्ड, इन जी ऑफिस कराची में आहे, त असांजो जेको MS वर्ड उहो सिंधी में तर्जुमो थी असांखे मिले ऐं उहो उनजो सभ खां वॾो फ़ाइदो इख़बारी दुनिया खे ऐं असांजे अदीबनि खे पवंदो। जिथे बि को ॿोलीअ में ग़लती थींदी, चाहे उहा जुमिले जी जोड़जक हुजे, चाहे बिहक जी निशानी, त ख़ुदि मुख़्तियार हिकिड़ो प्रोग्राम उन में हूंदो ऐं तव्हांजी रहनुमाई थींदी। MS वर्ड में बि अक्सर तौर ते जॾहिं असां अंग्रेज़ी लिखंदा आहियूं त उते ई असांखे ख़बर पइजी वेंदी आहे त उते कहिड़ी असांजी ग़लती आहे, उनखे वञी वरी चेक करे उनखे सही करे वठंदा आहियूं। त मां सम्झां थी जेकॾहिं असांखे अहिड़े क़िस्म जी का सूरत हाल साम्हूं अचे थी ऐं MS वर्ड जेको आहे सिंधी में तर्जुमो थी मिले थो त असांजे लाइ तमामु घणी आसानी थी वेंदी। मूंखे रसूल हमज़ा तौफ़ जी हिकु ॻाल्हि हमेशह यादि रही, दागिस्तान जो शाइर आहे, खेसि ख़बर पई त का माई पारा त ॾाढा सुठा ॾींदी आहे ऐं हू तमामु घणो परे खां सफ़र करे उते पहुतो ऐं हुन माईअ खे ॿुधाईं त मां तव्हांजा पारा था ॿुधण आयो आहियां। त हुन ख़ातून खे ॾाढी कावड़ लॻी, उनखे पहिरियों पारा तो इहो ॾिनो त अलाह करे तोखां पंहिंजी मादरी ज़बान आवार विसरी वञे। यानी इहो हुनजे लाइ वॾे में वॾो पारातो हो त जेकॾहिं को माण्हू पंहिंजी ज़बान खे विसारे थो छॾे या ज़बान खे सही तरीक़े सां नथो ॻाल्हाए या ज़बान जे मोह में मुब्तला न आहे, त इहा आहे हुनजी शख़्सियत में बि हुनजी ज़ात में बि वॾी कमी रहिजी थी वञे। छो त इनफ़रादी तौर ते चाहे अदीब हुजे चाहे सहाफ़ी हुजे, उहो तर्जुमान आहे पंहिंजी ॿोलीअ जो, उहो हिकिड़ो ईअं खणी चऊं त रहबर आहे, दग ॾसींदड़ आहे, राह ॾसींदड़ आहे। त हू साम्हूं बीठो आहे, जेसिताईं हुनजी पंहिंजी ॿोली मुनासिब मयारी न आहे त मां नथी सम्झां त हू पंहिंजे नसलुनि ताईं उहो विरसो सही तरीक़े सां मुंतक़िल करे सघे। अॼु जो जेको हीउ प्रोग्राम आहे इन लिहाज़ खां वॾी अहमियत जो हामिल आहे त सिंधी ज़बान उन सफ़र खां जॾहिं असां 1853 खां हलूं था ऐं असां जॾहिं सर बार्टल फ्रीयर जी कोशिश खे ॾिसूं था ऐं अॼु जिथे बीठा आहियूं त असां तमामु घणो अॻिते आया आहियूं। अॼु बि जॾहिं ॻाल्हि थींदी आहे त ॿियनि ॿोलियुनि जा अदीब असांखे चवंदा आहिनि त जेतिरो सिंधी ॿोलीअ में कमु थियो आहे शायदि असांजी ॿोलियुनि में कमु नाहे थियो। इन जो सबबु इहो आहे त असांजो जेको बि अदबी विरसो आहे, जेको बि असांजो शाइराणो विरसो आहे,
मुस्तक़िल असांजा अदीब, असांजा शाइर ऐं असांजा सान्यवंद इहा कोशिशि कंदा रहिया आहिनि त सिंधी ॿोलीअ जो जेको निजपणो आहे ऐं सिंधी ॿोलीअ जो जेको ख़ालिसपणो बरक़रार रहे। अंग्रेज़ी ज़बान जी अहमियत खां असां कंहिं तौर ते इनकार नथा करे सघूं। अंग्रेज़ी ज़बान असां सां गॾु बराबरि हलंदी रही आहे। अंग्रेज़ी ज़बान जी पंहिंजी ख़ूबसूरती आहे, पर साॻे वक़्तु जेकॾहिं असां सिंधी खे अंग्रेज़ी सां मिलाईंदासीं त ॿोलीअ जो जेको जुमिलनि जो जोड़जक आहे उन में तमामु घणो फ़र्क़ु आहे। मिसाल तौर ते जेकॾहिं असां शीन जी ॻाल्हि कयूं त शीन जूं जेके अंग्रेज़ी ॿोलीअ में मुख़्तलिफ़ सूरतूं असांखे मिलनि थियूं। TION बि शीन शन थो थिए, SSION बि शीन जे इस्तेमाल में थिए थो, इस्तेमालु कयो थो वञे, SION बि कयो थो वञे। त शीन जूं जेके इहे मुख़्तलिफ़ सूरतूं आहिनि अंग्रेज़ी ज़बान में, उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी जस्टिफिकेशन आहे जेका ग्रामर जे किताबनि में ॾिनल आहे त छा सबबु आहे त शीन हिकु ई वक़्त में सिर्फ़ु नथो लिखियो वञे, इहो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां छो थो लिखियो वञे, इन जी बाक़ाइदा वज़ाहत कई वई आहे। साॻिए रीति इहा ई वज़ाहत असांजी सिंधी ॿोलीअ में बि कई वञे थी त छा सीन ऐं स्वाद में कहिड़ो फ़र्क़ु आहे ऐं असांखे सिंधी ज़बान खे सही जोड़जक में चाहे असांजे स्कूल हुजनि, मुंहिंजो ख़्यालु आहे असां कोशिशि पूरी कंदासीं त कोशिशि इहा कयूं त जेका सिंधी असांजे साम्हूं आहे उनखे मयारी दर्जो ॾियारियो वञे। मयारी हू बिल्कुलु आहे, पर अदब जे सूरत में, अदब जे हवाले सां जेकॾहिं ॾिसिजे, असांजो जेको ॿारु आहे जेको स्कूलनि में पढ़े थो उहो इन्हनि शयुनि खां अणवाक़िफ़ु आहे, पर मां पोइ बि पंहिंजे गवर्नमेंट जे इदारनि खे जस ॾींदसि, चाहे उहे प्राइमरी हुजनि, सेकेंडरी हुजनि या चाहे इंटरमीडिएट हुजनि, चाहे उन्हनि जो तालुक़ु हैदराबाद कराची सां हुजे, चाहे उन्हनि जो पूरे सिंध सां हुजे, उन्हनि असांखे तमामु सुठा प्रोफेशनल पेशावर माण्हू ॾिना आहिनि जेके मुख़्तलिफ़ शोबनि में कमु पिया कनि। उहे सिंधी ॿोलीअ जा असली वारिस आहिनि। जेके निजी स्कूलनि में ॿारु पढ़े थो उहो उन्हनि ते हुकुमरानी कंदो, उन्हनि जे मथां ऑफिसर थी वेहंदो, जंहिंजी पंहिंजी ॿोलीअ में बिगाड़ आहे। पर जेके असांजे स्कूल, असांजा जेके कॉलेज आहिनि, जेके गवर्नमेंट जा इदारा आहिनि, उतां जेका बि असांजी खेप निकिती आहे, चाहे उहे अदीब हुजनि, चाहे शाइर हुजनि, चाहे उन्हनि जो मुख़्तलिफ़ शोबनि सां छो न तालुक़ु हुजे, अॼु बि उहा जेका सिंधी ॻाल्हाइनि था उहा मयारी सिंधी आहे ऐं उहा सिंधी उन में काफ़ी हद ताईं ख़ालिसपणो ऐं निजपणो महसूसु थिए थो। पर निजी स्कूलनि जो जेको ॿारु आहे ऐं जेको प्रोफेशनल आहे, पेशावर माण्हू आहे, उहो अंग्रेज़ी ज़बान ग़ैर ज़रूरी तौर ते ॻाल्हाए थो। के अंग्रेज़ी जा अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके ज़रूरी तौर ते ॻाल्हाए वञनि था, पर असां ग़ैर ज़रूरी तौर ते ॻाल्हायूं था। त अॼु जो हीउ जेको प्रोग्राम आहे इन सिलसिले जी कड़ी, त असां तारीख़ खे बि वरजायो ऐं असां इहो बि अहद कयूं था त असां तमामु घणी कोशिशि कंदासीं हिन प्लेटफॉर्म तां त असां पंहिंजी ॿोलीअ खे ॾियारियूं ऐं सिंधी ज़बान खे, सिंधी ॿोलीअ खे को बि ख़तरो कोन्हे। हिन वक़्तु जेकॾहिं ॾिसूं त अंग्रेज़ी ऐं उर्दू खां पोइ जेकॾहिं कंहिं ज़बान तरक़ी कई आहे त उहा सिंधी। ऐं मां सभिनी महिमाननि जी थोराइती आहियां जेके हिते आया ऐं ख़ासि तौर ते इंडोमेंट फंड ट्रस्ट जी, जंहिंजे सहकार सां असां हीउ प्रोग्राम जेको आहे जोड़ियो। दरअसल ॻाल्हि इहा आहे त जॾहिं बि असां हिते बीहूं था ऐं ख़ूबसूरत ख़्याल जो बिज जॾहिं असां नौजवान नस्ल जे ज़हन में पोखियूं था त असांजी उहा हिकिड़ी ॻाल्हि जेके हिते वेठल 70 माण्हू ॿुधनि था, सुभाणे इहे 70,000 माण्हुनि सां राब्ते में ईंदा, 70 लखनि माण्हुनि सां राब्ते में ईंदा ऐं उहे माण्हू हिन इदारे जी रोशनीअ जे तसलसल खे महसूसु कंदा। महिरबानी। तमामु घणी महिरबानी सेक्रेटरी सिंधी असांजे लैंग्वेज अथॉरिटी, असांजी सभिनी जी भेण शबनम गुल साहिबा पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कयो। नहायत ख़ूबसूरत ख़्याल हुया। शबनम हिकिड़ो दिलचस्प ज़िक्र बि कयो। ज़रूरी आहे त असीं उन चिट चैट बि कंदा था हलूं।
हुन चयो त हिकिड़ी ज़बरदस्त माउ आहे जेके पाराता या हिकिड़ी औरत आहे जंहिंखे पाराता ॾियणु अचनि था, पर पाण वटि सिंध में सूरत हाल इहा आहे त जेके माछी या मलाह औरतूं हूंदियूं आहिनि उन्हनि जो जॾहिं पुटु ज़ेर ज़बर सां गार ॾियणु शुरू कंदो आहे त हू सम्झंदी आहे त हाणे मुंहिंजो पुटु सामाणो आहे, हिन जी शादी जी तयारी कयां। शबनम हिकिड़ो ॿियो ॾाढो ख़ूबसूरत ख़्यालु ज़ाहिर कयो जेको त लफ़्ज़ बर्फ़ चवण सां ॾिसो हुनजो साउंड पैटर्न अहिड़ो आहे जो लॻे थो त बर्फ़ वाक़ई का थधी शइ आहे, ऐं हक़ीक़त इहा आहे त शबनम जो आवाज़ु हुजे या मुंहिंजो आवाज़ु हुजे, असां एॾा थधा आहियूं जो बर्फ़ बि असां मां ठही आहे। ऐं मूंखे यकीन आहे त शदीद गर्मीअ में आऊं पाणी पीआं या शबनम पाणी गरम हूंदो, निड़ीअ मां लहंदे लहंदे बर्फ़ थी वेंदो। शाह लतीफ़ जी ॿोलीअ जो ज़िक्र असीं ज़रूरु कंदासीं, छाकाणि त असीं वेठा अहिड़ी धरतीअ ते आहियूं जो शाह साईं जी सॼी जेका शाइरीअ जो जेको लहजो आहे उहो पिक्टोरियल आहे। हेॾां असांजो अखर जी सूंहं होॾां भिटाई उनखे 100% समाए थो ॾेखारे। ॿ मिसाल ॾेई असीं पंहिंजी ख़ासि महिमान ॾांहुं हलंदासीं। आॾो टकर टर, आॾो टकर टकर अची वियो, टर माना हटी वियो, मतां रोह रतियूं थी, तव्हां तसवुरु कयो भिटाईअ जी ॿोलीअ जी ताक़त जो अंदाज़ो लॻायो त टकर अची वियो, टकर टर टरी वियो, रोह रतियूं थी वियो। या अञा हिकिड़ो ॿियो मिसाल ॾींदुसि त मथिन टुबक टुबकिड़ा, हीअ आहे भिटाई जी ॿोली। तव्हां टुबक टुबकड़नि सां हीअ लफ़्ज़ आहे न, असांखे छा ख़बर, टुबक टुबकड़ा अची विया त हीअ हारी आहे, हीअ को मज़दूर आहे, पोहियत आहे जंहिंजी पेशानीअ ते पघर जा पुड़ा आहिनि। ऐं छा आहे, मथिन टुबक टुबकिड़ा चिकंदड़ा अचनि, पघर में शल पंहिंजे पोरे तां अचनि पिया। हीअ असांजी भिटाई आहे जंहिंखे असांजो सदा सलाम आहे, जो असांजी ॿोली असांजी अल्फ़ाबेट अंग्रेज़नि ठाही या अलिफ अशबा हुई या उन खां 700 साल अॻु में हुई, सदा ज़िंदा रहणी आहे। असांजी मौज़ूज़ महिमान शख़्सियत हस्ती जंहिंखे आउं दिलि जी गहराइनि सां पंहिंजे सिंध जी हिकिड़ी बावकार हस्ती करार ॾियां थो। पंहिंजो मौजूदा मनसब हुननि जो जेको आहे उहो त चेयरपर्सन आहिनि सेंटर ऑफ डॉक्यूमेंटेशन, जेको असांजी प्रिजर्वेशन ऑफ हेरिटेज एंडोमेंट फंड ट्रस्ट, जंहिंजी सरवाण जहांगीर सिद्दीकी साहबु, हमीद आख़ून साहबु, ऐं असांजी चेयरपर्सन जेका आहे फ़ख्र लाइक़ु आहे। ऐं ख़ुदा जो कसम थो खणा त जॾहिं मूं ॿुधो त असांजी सिंध जी हिकिड़ी न्याणी आहे, पहिरियों दफ़ो उहा एॾी वाइज़ मैन आहे, वाइज़ वुमेन आहे, जो उनखे हिकिड़ी शाह लतीफ़ यूनिवर्सिटीअ जो वाइस चांसलर कयो वियो आहे। ऐं इहो पहिरियों मिसाल हो सिंध में जो असांजी कंहिं आर्कियोलॉजिकल साइट जी सरवाण असांजी माहिर उनखे उनजो वाइस चांसलर बनायो वियो। अदी नीलोफर, डॉक्टर नीलोफर शेख साहिबा, शेख फैमिली जेका आहे, तव्हांखे ख़बर आहे त सिंध जी हैदराबाद जी शेख फैमिली उनजो असांजे सिंध जे इल्मु अदब ऐं तसवुफ़ सूफ़ी मत मुहबत जे पखेड़ण में हिकिड़ो तमामु वॾो रोल रहियो आहे। अदीअ जो मौजूदा मनसब जे हिसाब सां असांजी अदी नीलोफर जंहिं इदारे जी सरबराह आहे ख़ुदाबाद जा, जेकॾहिं तव्हां मुक़बरा दादूअ मां लंघंदव त उन्हनि जी ज़ेर निगरानी रेनोवेट थिया आहिनि। असांजो ग़ुलाम शाह कलोड़े जो जेको मुक़बरो आहे उनजो कमु रुकिजे पियो, हले पियो, पर थिए पियो। मीरनि जा कुबा आहिनि ऐं सिंध में हले जी केतिरियूं आर्कियोलॉजिकल साइट आहिनि जेके इश्तियाक अंसारी ऐं अदीअ जी निगरानीअ में अॻिते वधनि पियूं। बेसिक त हुनजो आर्कियोलॉजी आहे, आसार क़दीमा हुनजो सब्जेक्ट आहे। ऐं एॾी ख़ूबसूरत शख़्सियत आहे, तनवीर जो शेर पढ़ंदुसि जेको सम्झंदुसि त मुंहिंजे तरफ़ां बि रविश ते ज़माने जे अंदरि भरे, अदी अव्हां खे ॾिसूं था त दिलि थी ठरे। डॉक्टर नीलोफर शेख। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। महिरबानी नसीर मिर्ज़ा, तव्हां त कुझु एॾी तारीफ़ करे छॾी जो हाणे मूंखे सम्झी नथो अचे हाणे मां ॻाल्हायां छा। अब्दुल गफूर मेमन, चेयरमैन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी, मुंहिंजा कलीग कलंदर लखियारी साहब, इदरीस जतोई साहब, यूसुफ सिंधी साहब, ऐं मुंहिंजी प्यारी नंढी भेण शबनम गुल जेकी हाणे जॉइन कयो अथई सिंधी लैंग्वेज अथॉरिटी। ऐं असांजी वॾी उमेदूं आहिनि शबनम गुल में। ममताज़ भुट्टो मुंहिंजी कलीग साम्हूं वेठी आहे, ऐं मुंहिंजी ॿियूं बि सभु भेनर हिते आहिनि, ऐं यंग स्टूडेंट्स बि नज़र अचनि था, ऐं महज़ब महिमान। मां सभिनी खे हिते
पंहिंजे एंडोमेंट फंड ट्रस्ट जी तरफ़ां भलीकार बि चवां थी ऐं तव्हां सभिनी जी महिरबानी तव्हां हिते आया आहियो। मां हाणे चेयरपर्सन आहियां एंडोमेंट फंड ट्रस्ट जे सेंटर डॉक्यूमेंटेशन ऑफ हेरिटेज जी। त अॼु जो ॾींहुं जेको मल्हायो वञे थो पियो, जंहिंखे सिंध जी आयोटा जो ॾींहुं चयो थो वञे पियो, इहो जीअं त कंहिं ज़िक्र कयो त इहो पहिरियों दफ़ो सिंध जे कंहिं इदारे में इहो मल्हायो वियो आहे। ऐं जीअं गफ़ूर मेमण साहिबु चयो त इन खे असां क़ौमी लैंग्वेज ॾींहुं जो असां कयूंसि। पर इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, हिन खे क़ौमी ॾींहुं बि असां सिंधी जो कयूं, असां कल्चर डे बि कयूं था, असांखे इहे सभु सुठियूं आहिनि। पर इहे डे जे हिसाब सां उते ख़तमु न थी वञनि। असां ॾींहुं मल्हाए ॿिए ॾींहुं विसारे सभु पंहिंजे कमनि कारनि में था लॻी वञूं, उहो डे उते हली था। कल्चर डे कंदा आहियूं डिसंबर में, उहो ॾाढा हंगामा हलंदा, उन खां पोइ सभु विसारे था छॾियूं। त असांजे हेरिटेज जो हाल छा आहे, कॾहिं उन तरफ़ बि कोई तवजा ॾिए। त ईअं ई असांजी लैंग्वेज आहे, हीअ असांजा विरसो आहे। गफ़ूर मेमण साहिबु ज़िक्र कयो त इहा स्क्रिप्ट मोहन दड़े जे स्क्रिप्ट सां असां उनखे मिलाए सघूं था पिया, छो जो ओरिजिन असांजो आर्कियोलॉजी हेरिटेज ओरिजिन इहो छा आहे, असां छो पंहिंजे ओरिजिन खे ॾिसूं था पिया। असांजी शनाख़्त आहे, लैंग्वेज असांजी शनाख़्त आहे, ॿोली असांजी शनाख़्त आहे, हेरिटेज असांजो कल्चर असांजी शनाख़्त आहे। असांखे हाणे थोरो फील थिए थो पियो किथे असां इन शनाख़्त खां पंहिंजे परे त नथा वञूं। छा असां पंहिंजे ॿारनि खे उहा तरबियत ॾियूं था जेके असांजे वॾनि असांखे ॾिनी। उहे लफ़्ज़ ॿोली जा, घणा अहिड़ा लफ़्ज़ आहिनि ॿोली जा जेके असां ताईं त आया, ñe मुंहिंजे करे इहे लफ़्ज़ हाणे असांजे ॿारनि खे अचनि था, उहो उचारे ई नथा सघनि पिया। उहे ॿारनि ॾे असां ट्रांसमिट न कया आहिनि। असां वटि इहे इशूज़ छो डिवेलप थिया आहिनि, इन खे असां कीअं फेस कयूं, कीअं असां पाण लफ़्ज़ ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे अंग्रेज़ी ॻाल्हायूं था। असां हाणे हैबिचुअल थी विया आहियूं अंग्रेज़ी खे यूज़ करण में, असां पंहिंजी असली ॿोली खां थोरो परे थींदा था वञूं पिया। हाणे इहा थोरी इन ॾे असांखे पंहिंजी तवजा ॾियणु खपे। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी अकेली न कंदी, असां सभु इन शइ जी ज़िमेदारी खणूं त असां पंहिंजे ॿारनि खे उन असली जेकी पंहिंजी लैंग्वेज आहे उन ॾे वठी अचूं। अॼु असां ॿारनि सां छड़ो अंग्रेज़ी था ॻाल्हायूं, हो मैसेजिंग बि कंदा त अंग्रेज़ी में वेठा कंदा, ईअं छो थो थिए पियो। त इहे इशूज़ आहिनि जंहिंखे असांखे हाणे ॾिसणो पवंदो त असां कीअं इन्हनि में चेंज आणियूं। गफ़ूर साहिबु शुरू में चयो त मोहन दड़े जी लैंग्वेज ते, मोहन दड़े जी लैंग्वेज ते असां खैरपुर यूनिवर्सिटी में हिकिड़ो सेल क़ाइमु कयोसीं त इते को कमु शुरू कयूं। पर अनफॉर्चुनेटली असां वटि ॿार छोकिरा असांजा इन पासे त शौक़ु न पिया रखनि जो अचनि इन खे स्टडी कनि। असां उन्हनि खे फैसिलिटेट बि करण जी कोशिशि, पर उहा सेल असांजो हली न सघियो। मां चवां थी अॼु हाणे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में तव्हां सभु हिते वेठा आहियूं, असां सभु जेके आहियूं इन फील्ड जा, असां मदद करण लाइ चाहे ॿाहिरां जेके एक्सपर्ट्स आहिनि उन्हनि खे बि माण्हू घुराए सघंदो। इहो हिकिड़ो सेल असांजो क़ाइमु थियणु खपे त हे ॿोली असांजी जेकी इंडस स्क्रिप्ट अॼु ताईं डिसाइफर न थी आहे, उन ते पाकिस्तान में कमु ई नथो थिए, इंडिया में एॾो कमु थो थिए पियो। उन जा असां ज़िमेदार आहियूं, पर असां पंहिंजा एफर्ट्स वरितासीं, पर असांजा एफर्ट्स उहा हली कोन सघी आहे। स्टूडेंट्स असांखे इन लैंग्वेज ते अचनि न पिया, छो जो एंशियंट लैंग्वेजिस, असां वटि एंशियंट लैंग्वेजिस पढ़ाइण वारा शोबा आहिनि ई कोन, जो उन लाइ असांखे एंशियंट लैंग्वेजिस पढ़णियूं पवंदियूं, तॾहिं असां इन लैंग्वेज ते असां वञी सघंदासीं। त इहे सभु शयूं आहिनि। असां वटि रिसर्च वारे पासे लाड़ो असांजे ॿारनि जो घटि आहे। इहो रिसर्च असांजो जेको आहे ॾाढी घटि आहे, फैकल्टी असांजी रिसर्च में ॾाढी घटि आहे। छो? उनजा रीज़न्स छा आहे? असां छा इंक्विज़िटिव न आहियूं? असांजा छा माइंड असांजा अहिड़ा न आहिनि छा असां रिसर्च करे सघूं? असांजो ॿारु रिसर्च में छो नथो वञे पियो? ऐं रिसर्च करे थो त उहा ई डुप्लीकेशन, होॾो कॉपी कयो होॾो पियो, उहा जेकी ओरिजिनल रिसर्च हुई जेके अॻे करे बि विया
जेके हाणे उहे शयूं असांखे थोरियूं घटि थियूं नज़र इन पासे असांखे थोरो तवजो ॾियणु खपे त असांजी जेकी नई जनरेशन आहे असां उन्हनि खे इन पासे वठी अचूं त असां कीअं इहा शइ डेवलप करे सघूं पंहिंजे ॿारनि में त पंहिंजे लैंग्वेज खे सम्झनि पंहिंजी ॿोली में जेकी असां शइ सम्झंदासीं असां ॿी लैंग्वेज में न सम्झीसीं अॼु चाइनीज़ आहिनि शुरू खां वठी चाइनीज़ था पढ़नि छो उहो ई शइ असां सोचूं हिकिड़ी लैंग्वेज में था ऐं कयूं ॿिए पासे उन पासे असां हिकु ड्विल हुन में अची था वञूं पिया असांखे थोरो इहो सोचणु मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन हुजे छा असांजो ॿारु शुरू में अरबी बि पढ़े सिंधी बि पढ़े उर्दू बि पढ़े अंग्रेजी बि पढ़े हाणे एॾो असां हुननि ते असांखे थोरो हाणे पंहिंजे इन ते फोकस करणु खपे त असां पंहिंजो मीडियम पर्शियन ते ईरान में सभु ईरानियन लैंग्वेज पंहिंजी खे पर्शियन था पढ़नि पर छा उहो साइंटिस्ट न थिया आहिनि छा हुन जी ॿोली ईअं न चवंदासीं असांजी ॿोली का बीह रही आहे असांजी ॿोली ते कमु सुठो थियो आहे कमु कनि पिया पर असांजी ॿोली जी तरक़ी ओॾी हुन स्पीड सां न वेंदी अगरि जो असांजी लैंग्वेज असांजी मदर टंग खे असां एम्फोसिस ॾेई असांजे ॿारनि खे शुरू खां वठी इन मदर टंग में असां पढ़ायूं त हुननि जी सोच बि वधीक खुलंदी ऐं उहो ॿारु वधीक इंक्विज़िटिव ऐं ॿारु वधीक सम्झंदो मूंखे वॾी उमेदूं आहिनि हिन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में ऐं असां उते एंडोमेंट फंड में हिते वेठा आहियूं असांखे जेतिरी असांखे मदद थींदी असां बिल्कुलु तव्हां सां करण लाइ तयारु आहियूं हर क़िस्म जो सहकार करण लाइ तयारु आहियूं तव्हां लैंग्वेज जे ओरिजिन ते किथे उन लाइ तव्हां कुझु उपा वठो या कोई सेल क़ाइमु करणु चाहियो या कोई अहिड़ी डेवलप कयूं असां को सेंटर डेवलप कयूं जिथे असां इन लैंग्वेज जी ओरिजिन खे ॾिसी था सघूं मुंहिंजो दड़ो 10% छड़ो खुलियो आहे बाक़ी सॼो मुंहिंजो दड़ो अञा बंदि पियो अथव हुनजी 10% जी छड़ी खोटाई थी आहे बाक़ी सॼो बंदि आहे सॼी बाक़ी उन मुंहिंजे दड़े जी तहज़ीब जूं साइट्स इलाही दुनिया में इंडिया में खुलियूं आहिनि बाक़ी सॼो असांजो मेन जो सिटी आहे अञा असां कोन कयो उन खे ई असां एस्किवेट करण लाइ असांखे नाहे जो असां एस्किवेट करे असांखे उन खे रिसर्च उन ते कयूं त इहा लैंग्वेजिस ते ऐं इन्हनि ते असांखे हाणे थोरो टाइम ॾियणु खपे असांखे इन ओरिजिन ते वञूं असां इन द स्क्रिप्ट खे कोशिशि कयूं असांखे बि कोई रोज़ेटा स्टोन मिली वञे जीअं हुते मिलियो त हिते बि को असांखे बायलिंगुअल मिली वञे जो असां पढ़ी सघूं त उहो ॿोली छा हुई और छा चवनि पिया त मां वधीक टाइम न वठंदमि मां जीअं चयूं पिया त मूंखे असांखे उमेदु आहे शबनम गुल हाणे आई आहे हिते ऐं जेके हुन पंहिंजियूं फीलिंग्स ऐं जहिड़े वीचार हुन ॾिना त मां चवां थी तव्हांजी सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे यू गॉट एसेट हियर तव्हां डेवलप कंदव गफ़ूर मेमण पंहिंजे हथ सुठो ॾाढो सुठो कमु करे थो पियो ऐं हिन ॾियारे खे तव्हां भली ख़ुशी सां सालगिरह करे मल्हायो ॾियारे करे मल्हायो पर इन खे विसारियो न इन जी कंटिन्यूटी हुजे इन खे कंटिन्यू कयो तव्हां सभिनी जी महिरबानी त आया नहायत ख़ूबसूरत ॻाल्हियूं थियूं असांजी अॼोकी तक़रीब जी ख़ासि महिमान डॉक्टर नीलोफर शेख साहिबा अवां सां मुखातिब हुयूं मौजूद हाज़रीन असीं पंहिंजे तक़रीब जे उरूज ॾांहुं आहियूं पर जीअं अॼोके हिन तक़रीब में असांजे दोस्त इदरीस जतोईअ की नोट तौर ते पंहिंजनि ख़्यालनि जो ज़ाहिर कयो अॼु खां 10 वरे अॻु में ईअं ई साॻी अहिड़े ई हिकिड़े मौक़े ते तक़रीर जनाब मुराद अली मिर्ज़ा साहिब जेका कई हुई ऐं सिर्फ़ु हिकिड़ो पैराग्राफ जेको गफ़ूर साईं बि ॿुधंदा शबनम बि ॿुधंदी ऐं सभु ॿुधंदो त केॾी अहम हिकिड़ो नुक़्तो आहे जेको अॼु खां 10 वरे अॻु इन साॻे मौक़े जे लाइ मुराद अली मिर्ज़ा साहिब जिन लिखियो संदसि तक़रीर जो मौज़ू बि आयोटिया कमेटीअ ऐं इन ॿोलीअ जे हवाले सां ई आहे हू हिकिड़े पैराग्राफ में ॾिसो छा था लिखनि मुराद अली मिर्ज़ा साहिब असांखे यादि पिया ॾियारीनि त अॼु असीं 21वीं सदीअ जे इब्तिदाई सालनि में पहुची चुका आहियूं हिन सदीअ में इंसानी फ़िक्र जेका तरक़ी कई आहे उन जे नतीजनि मां त असीं फैज़ पिरायूं पिया पर इन समूरी तरक़ीअ जे सबबनि खे सम्झण लाइ जेकॾहिं को सिंधी ॿोलीअ में किताबु घुरिबो त उहो ॻोल्हियो बि न लभंदो हिन सदीअ जे अज़ीम साइंसदान आइनस्टाइन पंहिंजो नज़रिए इज़ाफ़त थियोरी ऑफ रिलेटिविटी साल 1905 में ॾिनो अॼु कई साल गुज़रण खां पोइ बि सिंधीअ में को बि अहिड़ो किताबु या मज़मून कोन्हे जंहिंमें इन नज़रिए जी थुलियुनि ॻाल्हियुनि जी वज़ाहत बयानु कयल हुजे
अदब ऐं नफ़्सियात जो गहरो सबंध आहे, पर इन जे इल्म जे इमामनि सिगमंड फ्राइड ऐं योंग जे बुनियादी नुक़्तनि जी किथे बि सिंधी ॿोली में वज़ाहत असांखे कंहिं किताब में नथी मिले। असांजे ॾिसंदे ॾिसंदे चंड ते माण्हू पहुची विया ऐं हींअर मुश्तरीअ ते ॿियनि ग्रहनि ॾांहुं जहाज़ खलाई वञनि पिया, पर असां वटि को बि अहिड़ो साइंस जो उस्तादु कोन्हे जेको असांखे असांजी ॿोलीअ में उन जी टेक्नोलॉजी सम्झाए। असांजे मुल्क में अरबी समुंड जहिड़ो वॾो शाही समुंड आहे, पर ओशियनग्राफीअ खे सम्झण जे लाइ सिंधीअ में को बि किताबु मौजूदु कोन्हे। असीं उथंदे वेहंदे पेट्रोल ऐं गैस जो आम जाम वाहपो करियूं था, पर इहे काराइतियूं शयूं ज़मीन जे तहनि मां कढी कीअं इंसान खे पहुचनि थियूं, सिंधीअ में उन्हनि बाबति बि असांखे का बि ॼाण नथी मिले। असांजे माहौल में हज़ारे पखी, जीत, सुरा, कीअं, ढोर, जानवर मौजूदु आहिनि। क़िस्म क़िस्म जा ॿूटा आहिनि, गुल आहिनि, वण आहिनि, मैदानी इलाइक़ा, जबल, पहाड़, रेगिस्तान असां वटि मौजूदु आहिनि। पर यादि रखो, जदीद इल्मी तहक़ीक़ मुताबिक़ उन्हनि जे बारे में सिंधी ॿोलीअ में असांखे का बि वाफ़िर तइदाद में मालूमात मुयसरु न आहे। पर इकोलॉजीअ जहिड़े काराइते इल्म बाबति हिकु लफ़्ज़ बि सिंधी ज़बान में मौजूदु कोन्हे। असां वटि ज़राअत, इंजीनियरिंग, डॉक्टरी ऐं सोशल साइंसिस जूं यूनिवर्सिटियूं मौजूदु आहिनि, पर उन्हनि में कहिड़ा अहिड़ा शोबा आहिनि ऐं उन्हनि शोबनि में जेके इल्म पढ़ाया वञनि था ऐं कमनि जी सिख्या ॾिनी वञे थी, उन जे बाबति बि सिंधी ॿोलीअ, सिंधी मुहावरे में का बि तुज़ मालूमात असांखे 21वीं सदीअ ताईं मुयसरु कोन्हे। अचो त इन्हनि टेक्निकल मौज़ूअनि ते बि पंहिंजी सिंधी ॿोलीअ में किताब लिखाइण जी रवायत जो आगाज़ कयूं। हीउ मुराद अली मिर्ज़ा साहिब जो ख़्यालु आहे। ऐं अॼोकी महफ़िल जे सदर असां सभिनी जे मोहतरम उस्ताद जेके अॼु नीलोफर जॾहिं हीअं ॾिठो पिए त मूंखे लॻो त मूंखां जेका तरतीब शुरू थी आहे, असीं सभु उमिरियुनि जा वॾा आहियूं इदरीस खे छॾे करे, त शायदि हुन जी परख में हूंदो त हीअ सभु जेके आसार क़दीमा जा माण्हू आहिनि, पर अॼु असीं सदा ॿार आहियूं, सदा जवान आहियूं। ऐं उन्हनि में असांजो कलंदर शाह लकियारी बि असांजो उस्ताद मोहतरम आहे, जंहिंजे पेरनि जी ख़ाक आहियूं। ऐं निहायत एतिराम सां अॼोकी तक़रीब जी महफ़िल खे सदार जी हैसियत में जॉइन कंदड़ मोहतरम साईं प्रोफेसर कलंदर शाह लकियारी साहिब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, वस्सलातु वस्सलामु अला रहमतिल्लिल आलमीन। अज़ीज़ो दोस्तो, मुंहिंजी न्याणियूं, मुंहिंजा भाउर, साईं अब्दुल गफ़ूर, साईं यूसुफ सिंधी, पंहिंजो इदरीस जतोई, अदी रज़िया सुल्ताना, नीलोफर शेख, सभिनी जी महिरबानी। अॼु आयो हिते असांखे ॾाढो अहम ऐं मुख्य मौज़ू आहे, जंहिं ते घणो कुझु चयो बि वियो आहे, पर अञा बि चवण जी ज़रूरत आहे। सिंधी में, अंग्रेज़ी में असीं चवंदा आहियूं त 26 अखर आहिनि, 26 52 अखर सिंधीअ में बि अची विया। हाणे उनजे लाइ असां फ़ख़ुरु बि आहे ऐं असां चवंदा आहियूं त सुठी ॻाल्हि आहे, भली ॻाल्हि। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त हाणे असांजे जेका ॿोली आहे या जेका असांखे अल्फ़ाबेट मिली, त उन ज़माने में उन्हनि आलमनि इहा ॾिनी जेके सौतियात जा ॼाणू कोन हुआ, ऐं उन्हनि इहे सभु ॻाल्हियूं कोन लिखियूं ऐं 52 अखर असांखे ॾिना, पर उन में अञा ताईं कुझु चुकूं आहिनि, कुझु आहिनि जेके रफ़ा दफ़ा थियणु घुरिजनि, बहितर थियणु घुरिजनि। त इहा ॻाल्हि इहा आहे। हाणे इहो आहे त पहिरीं ॻाल्हि त असां वटि एस्पायरेंट्स जेके बि आहिनि से असां नुक़्तनि सां शुरू कया आहिनि। था आहे, भा आहे, फ आहे, या इहे जेके बि आहिनि, पर पोइ असां झ ऐं घ खे हे हरणी सां हाणे इहो ज़ाहिर कयो आहे। त इहा ख़ुदि असांजी जेका सा इहा चङाई कान थी लिखिजे, पर कुझु ॿियो मसइला आहिनि जेके अखर आहिनि जेके जिन ते असां हिकिड़ो मक़ालो बि लिखियो हो ऐं पढ़ियो बि हो किथे, ऐं उहो इहो हो त असां वटि जेको सिंधीअ में टे टिंडण ऐं डेल आहिनि, 2 अखर, त हाणे उहे उन्हनि खे मुख़्तलिफ़ नमूननि में उचारियो वञे थो। हिकिड़ा माण्हू उनखे ट्र ऐं ड्र चवनि था, रे उन में गॾियल थिए थी, ट्र ऐं ड्र, पर हाणे ॿिया माण्हू नथा चवनि। त इहे हैदराबादी माण्हू जेके आहिनि से असां वटि आहे त
त टे टंडो मोहम्मद ख़ान टंडो जाम ट्र न आहे ट आहे पर टे चऊं था ऐं ट न आहे त उनजो लिखण जो जेको तरीक़ो सो बि अञा कोन थियो आहे। विच में डॉक्टर बलोच साहिब लिखियो हो पर पोइ उन बि इहो ॻाल्हि छॾे ॾिनी, इहा ॻाल्हि छॾे ॾिनी त वरी उन ते शायदि माण्हुनि एतिराज़ु कयो या छा कयो त उनजे करे उहे ॻाल्हियूं रहिजी वयूं त टे ऐं ड्रे। ऐं उनखां पोइ ॿियो आहे मसइलो त पहिरियां अखर सिंधी में पहिरियों अखर जेको सो जज़्म वारो नथो थिए त असां वटि अॻे अखर किताब हूंदा हुआ उन में स्कूल लिखियलु हूंदो हो त अलिफ सां न हूंदो हो पर सीन जे मथां जज़्म हूंदी हुई, पर जज़्म अल्फ़ अठनि जे अङ वग़ैरह हूंदी हुई त पर उनखे असां शकूल पढ़ंदा हुआसीं छो त इहो इहा ॻाल्हि जेका सभु स्कूल जेको आहे पोइ वरी इहा ख़बर पई त इहो स्कूल जेको आहे या स्ट्रॉ आहे या स्टैंड जेको आहे सो उनखे वरी चवण जो अंदाज़ ई कोई ॿियो आहे जेको असां पंहिंजे ॿोली में अदा नथा करे सघूं। त उहे शयूं आहिनि, खोड़ सारियूं आहिनि जेके असां पंहिंजे ॿोली में अदा नथा करे सघूं। त अहिड़े नमूने में हिकिड़ा अखर आहिनि जेके असां टर्मिनोलॉजी तौर ते इस्तेमालु कया आहिनि। असां वटि आहे त असां स्वर जो सीन जज़्म वारी आहे त उनखे सुर करे चऊं था, वावेल्स खे सुर करे था चऊं, ऐं जेके कॉन्सोनेंट्स आहिनि उन्हनि जे लाइ व्यंजन आहे। व्यंजन खे असां पर जेके वाव ये नून त व्यंजन पढ़ंदासीं त व्यंजन असां चऊं बि उनखे व्यंजन था व्यंजन पर हाणे उहो लिखण जो तरीक़ो बि असां वटि कोन्हे को। त हाणे पहिरियां जेके जज़्म वारा अखर आहिनि द्वार आहे, मसलन द्वार जेको लफ़्ज़ आहे त असां उनखे द्वार नथा पढ़ूं, कॾहिं बि तो लाइ दवार दिलि जा दवार दाल छो त असां वटि ॿोली जो रवाज इहो आहे या असांजो जेको मिज़ाज अहिड़ो आहे जो पहिरियां अखर असां ज़बर वारो पहिरियों अखर था चऊं छो त ज़बर ज़ेर या पेश जेको बि हुजे, पर हाणे उहो जज़्म वारो पहिरियों अखर जेको सो उहो असां वटि आहे ई कोन को आहे कोन। तंहिंजे करे हाणे उहो लिखण जे लाइ बि इहो द्वार जेको आहे त उहो हिंदी ॿोली में या देवनागरी में ईअं आहे उहो अध अखरी थिए थी, तंहिं उनजे करे उहो थिए थो त उहे अखर जेके आहिनि असां करे था सघूं। पर हाणे जेके 5-6 अखर आहिनि जेके अरबी जा आहिनि जेके असां ज़ाइद था सम्झूं, ज़ोए ज़ालिम ज़ाल ज़रो या ज़े ज़ंजीर आहे त हाणे इहे लिखण मंझि जेके असांखे ॾुखिया लॻनि था, असांखे सूरत ख़ती हाणे आहे कोन, हाणे स्कूलनि में पढ़ाइजे ई कान थी, तंहिंजे करे हाणे इहो न हुअण जे करे इहो मसइलो पैदा थिए थो त असां उनखां सवाइ असांजा जेके उहो मानाऊं बदिलजी थियूं वञनि। पर हाणे ॿ स्कूलनि में जेको पढ़ाइण जे लाइ हाणे उहे उस्ताद बि कोन आहिनि रहिया जेके इहे ॻाल्हियूं इहे सम्झाइनि या कनि। त असांजा जेके अखर आहिनि से बि इहे मुंझी था पवनि ऐं इन खां पोइ पहिरियां जज़्म वारा अखर पियो अची विया रहिजे, उहो बि पंहिंजो हिकिड़ो मसइलो आहे पंहिंजी ॿोली में लिखण जो तरीक़ो। असांजा 52 अखर आहिनि, जीअं ट ऐं ड्र वारो थी वियो त उहे बि असां वटि 3 जुदा आहे ऐं 3 जुदा आहे, डे जुदा आहे ड्र जुदा आहे, चंड चवां सच चंदर गुप्त मौर्य आहे या दाल रे वारा अखर आहिनि, पुत्र पोतरा आहे मेरा पोतरा आहे, अञा ताईं सराइकी मंझि रे रिछ लिखनि था पर असां वटि न को उन्हनि उचार बि पंहिंजो इहो कयो पुत्र ॻाल्हि ॿुध पुट ॻाल्हि ॿुध पुत्र ते ज़बर ॾेई था कयूं त असां उनखे मुख़्तलिफ़ नमूननि में था चऊं। त असांजी ॿोली में 52 अखर त आहिनि पर उहे 52 जी बि पटी खुटल आहे। हाणे उनखे सिधो कीअं कजे या उनजा उचारण जा कहिड़ा तरीक़ा आहिनि या लिखण जा कहिड़ा तरीक़ा आहिनि, छा करणु उनजे लाइ का कॉन्फ्रेंस थिए। हाणे अब्दुल गफूर साहिब ही ॾाढो सुठो मौक़ो हथु कयो आहे जो इहो इहा तारीख़ जेका असां कई आहे ॿाहिरि इहो मज़मून में इहो लेटर लिखियो पियो आहे वॾनि अखरनि मंझि त इहो सिंधी खे कीअं लिखिजे, बाटल फ्रेयर कीअं इस्तेमालु कयो। जॉर्ज स्टैक जो ख़्यालु हो त सिंधी खे देवनागरी लिखिजे, पर अॻे हूंदो हो असां वटि सब्जेक्ट हूंदो हो हिंदू सिंधी,
उन में वाणका अखर जेके हूंदा हुआसीं लिखनि। हाणे वाणकनि जो लिखण वारो केरु आहे ई कोन को। मूं ग़ुलाम अली अलाना साहिब खां पुछियो, उन चयो त खोज की त पढ़ी लिखी सघां थो, बाक़ी हाणे वाणका कोन थो पढ़ी लिखी सघां। हैदराबाद में अञा ताईं 2 टे जायूं अहिड़ियूं आहिनि जिन ते वाणकनि अखरनि मंझि इहो कुझु लिखियलु आहे। त वाणका अखर बि किथे आहिनि उहे सिंधी में असां गिरियरसन साहिब पंहिंजे किताब मंझि उहे लिखिया आहिनि। ख़ुदाबादी अखर फलाणा आहिनि, त ठटाई अखर फलाणा आहिनि, त उहो पर हाणे उहे को किथे बाक़ाइदगीअ सां इहे किताब हुअणु घुरिजनि। उन रुॻो देवनागरी कान्हे का, देवनागरी माना देवनागरी, नागरी नागर आम माण्हुनि खे थो चइजे, त देव जेको उहे देवनागरी या शाहमुखी या गुरमुखी अखर आहिनि, त सिंधीअ खे गुरमुखी में बि लिखियो वेंदो हो या मुख़्तलिफ़ नमूननि में लिखियो वेंदो। मूं पंहिंजो असां वटि गोपांग साहिब PhD कई, त उनखां मूं पुछियो हुते सुवालु त साईं तव्हां इहो कयो त टेक्स्ट बुक हूंदा हुआ हिंदू सिंधीअ में लिखियलु, त उहे तव्हांखे ॾिठा या उन्हनि खे पंहिंजे उन में तव्हां थीसिस में शामिलु कयो? त साईं चयो त न, मूं कोन कयो। त हाणे उहो हिकिड़ो तमामु वॾो ज़ख़ीरो हो जेको असांखां रहिजी वियो। उन में अदब त कोन हो, वखर लिखिबा हुआ, मोॾा अखर बि हूंदा हुआ। मोॾा माना जिन मंझि मात्राऊं कोन हूंदियूं हुयूं, पर के उहे मोॾा कोन हुआ, ऐं जेके जिन में मात्राऊं विधऊं अहिड़े नमूने में जीअं देवनागरी में थींदियूं आहिनि तीअं मात्राऊं पयूं, पर मात्राउनि वारा बि उहे अखर ई कोन आहिनि के हाणे उनजे पढ़ण वारा इहे वाणका या हटाई अखर चवंदा हुआसीं, त उहे रुॻो उन्हनि ते लिखियलु हूंदा। असां त डॉक्टर अलाना साहिब हिकिड़ी ठिकरी लधी हिन मां हिन मां बंभोर मां उन में बुजर हैड लिखियलु हुयो, त उन ते पंहिंजो सॼो सारो मक़ालो लिखियो त बुजर हैड कीअं हुनजी ग्रामेटिकल शक्ल कीअं आहे। पर हाणे पोइ बि ज़रूरत इहा आहे त हाणे हिकिड़ो ई जेकॾहिं कॉन्फ्रेंस थिए त सिंधी जी पटी जेका आहे 52 अखरी जेका पटी आहे उन में वरी कहिड़ियूं शयूं खुटलूं आहिनि, ऐं उन्हनि सिंध जे टेक्स्ट बुक राइटर्स जेके हरणी में मिलियल लफ़्ज़ जेके आहिनि मुल्ह या माल्ह या मीम हे ऐं नून हे, सन्ही छोकिरी सन्ही खे हाणे असीं नथा करे लिखी नथा सघूं, लिखी त नून हे इहे लिखी था, पर जेकॾहिं हिजे कंदासीं त सन सी नून ज़बर सन हे ज़र ही सन ही लिखंदासीं। मुल्ह मीम पिश मु लाम पिश ल हे पिश ह मुल्ह लिखंदासीं। यानी मुल्ह ल ऐं न ऐं म इहे अखर जेके से आहिनि कोन पोइ माण्हुनि विधा आहिनि, असांजे टेक्स्ट बुक राइटर्स विधा आहिनि। उहो बि आउं सम्झां थो मोहम्मद इब्राहिम जोयो साहिब हूंदो हो या इदरीस खे ख़बर हूंदी त की उन्हनि कहिड़े ज़माने में इहे अखर शामिलु थिया जेके पहिरीं कोन हुआ, पर पोइ बि उहे जेके थियनि उहे अल्फ़बे जे पटीअ में कोन थिया। उन्हनि खे उस्ताद पढ़ाइनि कोन था। ऐं ॿियो वरी हिकिड़ो जेके आहिनि एस्पायरेंट्स आहिनि जेके खचर ऐं ग़ैन ग़ाली चो, उहे त ॿई असां उचारे ई नथा सघूं। असांखे उस्तादनि जेको सो लठियूं हणी सेखारियो त ग़ैन ग़ाली चो थींदो ह ऐं ख़ै न ख़ै खचर थींदो। हाणे चवनि था ख़त ग़लति आहे, इहो ख़त ग़लति आहे, रेडियो में बि ईअं थो अचे त ख़ै खचर चवणु नथो अचे, ग़ैन ग़ाली चो बि चवणु नथो अचे। इहो ख़ुदि पंहिंजी जाइ ते हिकिड़ा मसइला पैदा थी विया आहिनि। ख ऐं ग़ जेके आहिनि से इहे चवणु ॾाढा ॾुखिया थी पिया आहिनि, जेके उस्ताद असांजे ॿोली में कोन हुआ। इहे ॿाहिरियां लफ़्ज़ आहिनि, ॿाहिरियां उचार आहिनि, पर पोइ असांखे उस्तादनि सेखारिया, छो त खाई न असां खट ऐं गाफ गॾ साण जेकॾहिं ग़ैन ग़ाली चो लिखंदासीं त अहिड़ा लफ़्ज़ बि असांजे ॻोल्हण में लॻे पवंदा त जेके थींदा। त माना इहा 52 वारी पटी असांजी तमामु वॾी पटी आहे ऐं इन ते असां फ़ख़्रु बि करियूं था, पर पोइ बि इहा अञा कची पटी आहे। इनखे वधीक बहितर नमूने में अञा बनाइजे। कहिड़ा अखर खुटल आहिनि, कहिड़ा अखर जेके आहिनि जेके असां लिखण मंझि नथा इस्तेमालु कयूं ऐं उनखे हिजे में बि नथा इस्तेमालु कयूं, उहे बि जेकॾहिं थी वञनि त बहितर आहे।
त इहो सभु मुंहिंजा हिकिड़ा अर्ज़ हुआ। इन जे पटीअ जे हिसाब सां जेका सर बार्टर फ्रेयर कई, स्टैक साहब त बिल्कुलु इन ॻाल्हि जो हामी हो त असां त जेका सिंधी देवनागरी में लिखिजे, पर हाणे देवनागरी में कोन को अरबी में अरबी रसूल ख़त में इस्तेमालु थी आहे, पर तॾहिं बि इन में अञा कुझु खोट आहे जेका पूरी कजे। ख़ासि तौर ते पहिरियां जेके जज़्म वारा अखर आहिनि उहे उन्हनि खे कीअं इस्तेमालु कजे, ऐं पहिरियां जेके आहिनि अखर या टे ऐं ड्रे, टे ऐं ड्रे या वठ, त उहो ॿियो वरी लहजा जेके आहिनि, छो त सिंधी जो इतिफ़ाक़ इहो थियो त हैदराबादी लहजो विचोले वारा जेके आहिनि चवंदा आहिनि साहती परगिणे जी ॿोली जेका असां इहा निजी पिजी सिंधी आहे, पर साहती परगिणे में बि हाणे जेका हींअर आहे सा ॿुधण में त उहा ॿी थी अचे, अॻे का ॿी हूंदी हुई त भले मुमकिन आहे। त असां वटि इहा हैदराबादी सिंधी हले थी, उन में हैदराबादी सिंधी में टे कान्हे, टे ॼणा विया हलिया, टे टिंडण आहे, टे कोन्हे को। हेॾां अब्दुल गफ़ूर वेठो आहे, यूसुफ सिंधी आहे त लाड़ मंझि जेके भोलड़ो कोन था चई सघनि, मुंहिंजो बा चवे थो, घर थो वञा, घर थो वञा, घे गोलो नथा चई सघनि। इहो नथा जेके चई नथा असां सघूं त उहो बि असांजो पंहिंजे जेके लहजो आहे या ॿोली आहे त डायलैक्ट्स ते बि कमु थिए। ऐं सिंधी ॿोली जो तमामु घणियूं हुस्नाकियूं आहिनि, घणियूं डायलैक्ट्स आहिनि, पर पोइ सिंधी ॿोली जेको असां अॻे चवंदा आहियूं सिंधी जूं हदूं जेके आहिनि से असां नए सिरे जेके से कयूं। असां वटि सॼी कच्छ ऐं काठियावाड़ सिंधी आहे, ऐं जेको आहे बलोचिस्तान में जेको आहे इहो हिकिड़ो जे बलोचिस्तान जो जेको इहो आहे ज़िलो आहे, ज़िलो जिते ॿी लाइन जा ॿोल लिखिया डॉक्टर बलोच साहिबु, लसबेले जी ॿोली उहा बि ॿी आहे। ऐं उनखां सवाइ जेका आहे जदगाली सिंधी आहे। असां वटि दादू अहमद विरोही साहिबु थोरो कमु कयो, पर उहो मरहूम घणो उनखे वक़्तु कोन मिलियो, गुज़ारे वियो हलियो, उन ते थोरो असां कमु कयूं। ऐं सिंधी ॿोली जा लहजा जेके आहिनि उन्हनि खे डॉक्यूमेंट कयूं, इहो वधीक ज़रूरी आहे। त इहो बहितरु आहे, तव्हां सभिनी जी महिरबानी, तव्हां आयो ऐं एंडोमेंट फंड जी ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी इहा महिरबानी जो हिननि जी अॼोके ॾींहं जी जे हिसाब सां असां सभिनी खे गॾु कयो ऐं असां सभई गॾिजी सॼीसीं हिन ॾींहं जे लाइ। असां हिन ते इहा कोशिशि कयूं त इहा पटी जेका आहे सा हिकिड़ी अणपूरी पटी आहे, हिन में कहिड़ियूं शयूं खुटलूं आहिनि इहे वरी हुन में विझजनि या छा कजनि। पोइ हिकिड़ो त हिन ते एतिराज़ु थींदो बाबा हिकिड़ा अॻे ई 52 करनि, 52 मंझां वरी जे ॿिया बि मिलाईंदासीं त पोइ वरी घणा थी वेंदा, हाणे घणा थियनि या थोरा थियनि, पर को न को तरीक़ो। हा, हुन उर्दू में 58 में थी विया आहिनि। इधर हिसाबु ॿुधाए थो त 58 त असीं खणी करे सघूं। तव्हांजी महिरबानी। सदर मजलिस मोहतरम साईं प्रोफेसर डॉक्टर कलंदर शाह लखयारी साहब पंहिंजे सदारती ख़ुतबे खां असां सभिनी खे मुस्तफ़ैज़ करे रहिया हुआ। असीं दिलि जी गहराइनि सां हिन शानदार पुरवकार ऐं ख़ूबसूरत तक़रीब जे लाइ चेयरमैन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी पंहिंजे दोस्त पंहिंजे भाउ मोहतरम साईं डॉक्टर अब्दुल गफ़ूर मेमन साहब जिन खे गुज़ारिश कंदुसि त अवां सभिनी जे आॾो अचनि ऐं तक़रीब में शुक्रियो बजाइनि। हिकु दफ़ो तव्हां सभिनीनि दोस्तनि जी आउं दिलि सां महिरबानी मञा थो। तव्हां असांजे इदारे खे ऐं असांखे मान ॾिनो, इज़त ॾिनी ऐं असांजे सद खे तव्हां वर्णायो ऐं हिन क़ौमी काज में तव्हां शामिलु थिया। तमामु बहितरीनु ॻाल्हियूं असांखे सिखण लाइ मिलियूं, तमामु बहितरीनु व्यूज़ असांजा साम्हूं आया। ऐं सम्झां थो त मैडम नीलोफर जेका ॻाल्हि कई त असांजो नौजवान ख़ासि तौर सां अॼुकल्ह रिसर्च ओरिएंटेड न आहे ऐं ॿोली ॾांहुं रिसर्च करण वारो हुनजो अलाए छो तवजो नथो वञे त ॿोली ॾांहुं, स्क्रिप्ट ॾांहुं, लहजन ॾांहुं, सोतीअ ॾांहुं, सर्फियात ॾांहुं या मुख़्तलिफ़ लिंग्विस्टिक्स जा जेके बि पहलू आहिनि उन्हनि ॾांहुं रिसर्च करे त वाक़ई असां वटि नौजवान नथो करे रिसर्च एतिरी, जंहिंजी तमामु घणी खोट आहे असांखे, इन ॾांहुं तवजो ॾियण जी ज़रूरत आहे।
ऐं बाक़ी जेके ही प्रॉब्लम असांजे साम्हूं आया, मुंहिंजे ख़्याल में साईं अदरी साहिब बि इहा ॻाल्हि ॿुधाई त मशीनूं जेके ठहियूं आहिनि उहे ॿोली उन्हनि जे लाइ न आहे, मशीनूं ॿोली खे फैसिलिटेट कंदियूं आहिनि। त असां जो तब्दील थियूं इन खां बहितर इहो आहे त मशीनुनि खे उन क़ाबिल बनायो वञे त उहे असांखे फैसिलिटेट कनि। बाक़ी इहा सही ॻाल्हि आहे त अरबीअ जा जेके अखर आहिनि, कुझु अखर अहिड़ा अरबी जा आहिनि जेके सिंधीअ में उन्हनि जा आवाज़ मौजूदु न आहिनि। उहे पंहिंजी जॻह ते अरबी सोतिया ज़रूरु आहिनि, पर सिंधीअ में उन्हनि जा सोतिया न आहिनि। मसलन मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां, हिकिड़ो लतीफ़ो आहे बल्कि। हिकिड़े अमरा पंहिंजी ज़ाल खे तलाक ॾिनी, पोइ कुझु टाइम खां पोइ वरी हुनखे पछतावो थियो त यार हीअ त ग़लति थियो, हाणे ज़ाल खे कीअं वठी अचां। सो वापसि पंहिंजी ज़ाल खे परचाइण वियो ऐं चवईं त वापसि हल। त हुन चयोसि त भई तूं त तलाक ॾिनी आहे। चई हा, पर उहा तलाक मूं तोते वारी थोरी ॾिनी, मूं हुते तारे वारी ॾिनी हुई। सो ॻाल्हि इहा आहे त ही कुझु अखर अरबी जा अहिड़ा आहिनि जेके असांखे उहे नथा अचनि। मसलन वलद दुआलीन आहे या वलद ज़ुआलीन आहे या वलद दुआलीन आहे। अरबी जो इहो अहिड़ो उचार आहे जेको सिंधी माण्हू खे नथो अचे। त इहो असांखे प्रॉब्लम किथे थो थिए, इहो थिए थो स्पीच टू टेक्स्ट राइटिंग में। मसलन कंप्यूटर में जॾहिं असां पंहिंजी स्पीच खां राइटिंग में वेंदासीं त उन में हिकिड़ो प्रॉब्लम थो थिए त जॾहिं तव्हां चवंदा सवाब त कंप्यूटर सीन सिटी वारो सवाब लिखी छॾींदो, छो त तव्हां सवाब सोए जेको उचार आहे उहो तव्हां अरबी वारो उचारे कोन सघंदा। जॾहिं तव्हां चवंदा ख़राब त ख़राब हू खे खट वारो लिखी छॾींदो। इहो प्रॉब्लम वाक़ई आहे पंहिंजी जॻह ते। त असां सिंधी माण्हुनि खे इहे शयूं कीअं सेखारियूं वञनि। असांजे स्कूलनि जी हालति बि तव्हांखे ख़बर आहे त उते तमामु ख़राबु आहे। त सही सिंधी कीअं सेखारी वञे, उचार सही सिंधी कीअं सेखारे, इहे तमामु प्रॉब्लम। हा, इहे पंहिंजे जॻह ते प्रॉब्लम आहिनि जेके दुरुस्त करण जी ज़रूरत आहे। असां सम्झूं था त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी इन सिलसिले में तमामु बहितरीनु कमु करे सघे थी, पर शर्त इहो आहे त असांखे अथॉरिटी ॾिनी वञे। असांखे जेकॾहिं अथॉरिटी पार्लियामेंट, जेकॾहिं असांजी सिंधी असेंबली असांखे जेकॾहिं इहा अथॉरिटी ॾिए, मसलन असां सिंधी स्कूलनि में कीअं थी पढ़ाई वञे, इन्हनि खे चेक कीअं करियूं असां, ऐं इहा असांखे अथॉरिटी हुजे त असां हो जेकॾहिं दुरुस्त नथा पढ़ाइनि त उन्हनि जी रजिस्ट्रेशन कैंसिल कराए सघूं। असांखे इहा अथॉरिटी हुअणु घुरिजे त जेकॾहिं हो सिंधी नथा पढ़ाइनि त उन्हनि जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई करे सघूं। जेकॾहिं अख़बार सिंधी दुरुस्त नथी लिखे त असां उन्हनि जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई करे सघूं। ऐं जेकॾहिं ऑफिस में सिंधी ऑफिस में ॿोली सिंधी नथी लिखी वञे, दफ़्तरी ॿोलीअ खे सिंधी नथो बनायो वञे त असां कानूनी कार्रवाई करे सघूं। असां जेका रोड ट्रांसपोर्ट कम्युनिकेशन वारा जेकॾहिं सिंधी इशाराती बोर्ड जेके आहिनि उहे सिंधी में नथा लिखनि त उन्हनि जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई करे सघूं। असांखे इहा अथॉरिटी हुअणु घुरिजे। ऐं जेसिताईं इहा अथॉरिटी असांखे न मिलंदी तेसिताईं असां सिर्फ़ु लिख पढ़ करे सघूं था ऐं हो असांजा लेटर ॾिसी लिखी पुछी ॾिसनि था ऐं हिकिड़े पासे रखी था छॾनि, इहे रदी जी टोकरी में छॾा छॾनि, असां कुझु करे कोन था सघूं। तंहिंजे करे असांखे बाअख़्तियार बनायो वञे त असां हिन सिलसिले में बिल्कुलु कमु करे सघूं था। तव्हां सभिनीनि जी महिरबानी।